अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कला खेतर में अवां जो मेज़बान इरशाद जागीरानी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। कला खेतर में असां अवां जी मुलाक़ात कराईंदा आहियूं उन्हनि शख़्सियतुनि सां जेकी सिंधी अदब लाइ पाण पतोड़े रहिया आहिनि, जेकी सिंधी अदबी संगत में पाण पटोरे रहिया आहिनि ऐं ख़ासि तौर ते उन्हनि जूं तमामु घणियूं लिखणियूं तव्हां पढ़ंदा आहियो ऐं उन्हनि जी तहरीरुनि मां तव्हां लुत्फ़ अंदोज़ थींदा आहियो ऐं उहे शाइर बि हूंदा आहिनि, लेखक बि हूंदा आहिनि, फ़नून लतीफ़ा सां तालुक़ु रखंदड़ जेकी बि माण्हू आहिनि, जेकी बि शख़्सियतूं आहिनि, उहे हिन प्रोग्राम जो हिसो हूंदा आहिनि ऐं तमामु घणा असांजा मानाइता महिमान हिन प्रोग्राम में अची बि चुका आहिनि ऐं कुझु महिमान जेकी ईंदा वेंदा आहिनि उन्हनि सां तव्हांजी मुलाक़ात असां कराईंदा रहंदा आहियूं ऐं उन्हनि मां यकीनन अव्हांखे बि लाभ मिलंदो हूंदो। अॼु जेको कला खेतर में असांजो महिमान आहे उहो पाण तमामु सुठो ऐं सुहिणो शाइर आहे, लेखक बि आहे, मुख़्तलिफ़ कॉलम बि लिखंदो आहे मुख़्तलिफ़ अख़बारुनि में, कहाणीकार बि चई सघिजे थो छो त कुझु कहाणियूं बि उन लिखियूं आहिनि, शाइरी हुनजी सुञाणप आहे, ठुल्ह सां तालुक़ु रखे थो, असां भलीकार चऊं था नई टरीअ जे नौजवान शाइर वफ़ा गोले खे। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में क़ीमती वक़्तु सीड़ाए आया आहियो। असां तव्हांजी शाइरी पढ़ंदा आहियूं मुख़्तलिफ़ रिसालनि में, मुख़्तलिफ़ अख़बारुनि में, सुञाणींदा बि आहियूं तव्हांखे त वफ़ा गोलो। वफ़ा गोलो पाण ज़ाती ज़िंदगीअ में छा आहे, वफ़ा गोले जो असुली नालो छा आहे, किरत कहिड़ी आहे, कीअं अदब में आयो, थोरो जेकॾहिं पंहिंजो सेल्फ इंट्रोडक्शन कराईंदो त ॾाढी ख़ुशी थींदी। मुंहिंजो अदबी नालो वफ़ा गोलो ई आहे ऐं मुंहिंजो असुलु नालो जेको आहे जावेद अहमद। पाण टीचर आहियां ऐं ठुल्ह तालुक़े सां वास्तो आहे अदबी हवाले सां। तव्हां सुञाणो था कुझु शाइरी लिखूं था, नसर में लिखूं था ऐं अदबी शुरूआति जेका कई मूं उहा आहे 1998 में। अच्छा। 12 रिसालनि खां गुलफुल हुयो, जीअं ॿिया काफ़ी मैगज़ीन निकिरंदा हुआ, उन्हनि खां शुरूआति कईसीं। पोइ आहिस्ता आहिस्ता वरी अदबी संगत में आयासीं, अदबी संगत जूं गॾिजाणियुनि मां कुझु सिखियोसीं। सही। ऐं अदबी संगत जी गॾिजाणियूं जेके थींदियूं रहंदियूं हुयूं हफ़्तेवार, उन्हनि मां कुझु सीनियर दोस्तनि खां पुरायोसीं ऐं हाणे इहो लिखूं था ऐं इनशाअल्लाह शाइरी बि लिखूं था, अदबी रिसालनि में बि लिखूं था, काफ़ी लिखियो आहे। सही। अच्छा, लिखण जे हवाले सां सभु खां मतिलबु घणो छा लिखंदा आहियो? नसर लिखंदा आहियो, नज़्म लिखंदा आहियो? तव्हांजी पंहिंजी सुञाणप कहिड़ी शइ वधीक आहे, कहिड़ी सिन्फ़ वधीक आहे? असुलु ॻाल्हि इहा आहे त नसर बि काफ़ी लिखियो आहे मूं। नसर खां अलावा जेका घणाई आहे उहा शाइरी जी आहे। अच्छा। इन करे उहा शाइरी जेका आहे असांखे जेका सुञाणप ॾिनी आहे उहा शाइरी ॾिनी आहे। सिंध में जेके बि दोस्त सुञाणनि था अदबी हवाले सां, शाइरी जे हवाले सां, उहो शाइरी आहे ऐं असां इहो ई फोकस रखियो आहे त शाइरी खे वधि में वधि पढ़ूं ऐं उन खां सुठो लिखण जी कोशिशि कयूं। ईअं न आहे त हिन वक़्तु शाइरी ॾिसो था तव्हां केतिरी लिखिजे थी, पर मयार उहो ओड़ो न आहे। कोशिशि कंदा आहियूं थोरो लिखिजे बि, थोरो मयारी हुजे त उहो बहितरु आहे। सही। अच्छा, सुठे शाइर हुजण जे लाइ छा करणु घुरिजे? शाइरी तमामु घणी फेसबुक ते अॼुकल्ह पढ़ूं था, पर मज़ो न आहे, उहो चस्प न आहे। जॾहिं रिसालनि में शाइरी पढ़ी वेंदी हुई, जॾहिं अख़बारुनि में शाइरी ईंदी हुई त उनजो हिकिड़ो पंहिंजो मज़ो हूंदो हुयो। उहा कटिंग्स बि पाण रखंदा हुआसीं पाण वटि सांढे, कंहिं शाइर जी का तख़लीक़ वणी वेंदी हुई। हिकु त हाणे शाइरीअ में उहो मज़ो न रहियो आहे। सो सुठी शाइरी करण जे लाइ छा करणु घुरिजे? असुलु सुठी शाइरी जेको आहे त शाइरी को माण्हू सिखी नथो। हा, शाइरी जे हवाले सां जेकॾहिं असां ॾिसूं त फेसबुक ते जेके बि शाइर लिखनि था, अलाए केतिरा ई नाला आहिनि, उहे फेसबुक जी पैदावार मां चवंदो आहियां। जेके फेसबुक जी पैदावार आहिनि ऐं उन्हनि जी तख़लीक़ी सघ बि ओतिरी ई आहे। जेके मैगज़ीन में लिखंदा हुआसीं अॻु जेको आहे त सोजरो मैगज़ीन जीअं निकिरंदो हो या परख आहे या केतिरा ई मैगज़ीन सिंध में निकिरंदा हुया, उन में जेको रस चस हूंदो हुयो, उन में पढ़ण जो जेको माण्हुनि जेके बि शाइर लिखंदा हुया तमामु बहितरु अंदाज़ सां। ऐं फेसबुक जी दुनिया में जॾहिं अचूं था त उते जेको बि लिखियो वञे थो उन में ओतिरो जेको आहे त रस चस या मयारी उहा शाइरी न आहे रही। इन करे नौजवान मुतालो बि नथा कनि, जेको बि अचे थो लिखी बसि उहो रखी छॾनि था। ऐं फेसबुक ते ॾिसो था कमेंट्स में पोइ वाह वाह लॻी पई आहे त उहे चवनि था त असां सिंध जा नाले वारा शाइर थी बणिजी वियासीं। न, पोइ वरी वाह वाह बि त उहे ई त कनि था जेकी इन शइ मां वाक़ुफ़कार न आहिनि, उनखे ख़बर न आहे, पोइ उहे वाह वाह ई कंदा। पर जीअं तव्हां ज़िक्र कयो त शाइरी सिखबी न आहे, मूं त ॾिठो आहे, मूं त ॿुधो आहे, इलाही माण्हू मिलंदा आहिनि चवंदा आहिनि त बाबा असां फलाणे उस्ताद खां सिखियासीं, असांजो उस्तादु इहो आहे। छा उस्ताद वग़ैरह न कजे? न, उहो आहे उस्ताद वग़ैरह शाइरी में हुजणु घुरिजे, छो त उरूज़ जेको आहे माण्हू उस्ताद खां ई सिखे थो। असां बि उस्ताद खां सिखियासीं उरूज़। बाक़ी तख़युल जेका तख़लीक़ में जेका फ़िक्री सघ आहे उहो माण्हू मुताले खां सिखे थो ऐं उहो मुतालो वधि में वधि जेतिरो माना घणो मुतालो कंदो ऐं गंभीर मुतालो हूंदो जंहिंजो,
उहो ई बहितर खां बहितर शाइरी खे लिखी सघे थो ऐं शाइरी कैफ़ियत जो नालो आहे। ईअं न आहे त जेको आहे तव्हां उस्ताद सेखारे ऐं बंदि कमरे में वेही असां हेॾा किताब लिखी वेही रहूं ऐं उन में को रस चस हुजे ई न। अहिड़ा काफ़ी किताब छपिजी चुका आहिनि अदबी दुनिया में। तव्हां ॾिसो काफ़ी नौजवान शाइर जेको आहे छपराइनि था, सही। ॿ ॿ टे टे किताब अचनि था, पर उन्हनि में ओड़ो मयार न आहे। इन करे बहितरु आहे त माण्हू घटि लिखे बि कुझु मयारी हुजे। सही सही। किताबुनि जो तइदादु वधंदो थो वञे, पर वाक़ई तव्हां जेका ॻाल्हि कई त उहे मयारी किताब न आहिनि। मूं हिकिड़े ज़बरदस्त हिकिड़ो शाइर हुयो, उन सां जॾहिं मुलाक़ात कई त उन ॾसियो पई त आउं किताब जे टाइटल मां सम्झी वेंदो आहियां, नाले मां सम्झी वेंदो आहियां, किताब जे लेखक जे नाले मां सम्झी वेंदो आहियां त हिन किताब में केतिरो दमु हूंदो। के नाला बि अहिड़ा हूंदा आहिनि, के लेखक पंहिंजी सुञाणप पाण रखंदा आहिनि। तव्हां को किताब वग़ैरह सहेड़ियो आहे, अचण वारो आहे? इहा हक़ीक़त आहे। हिन दोस्त इहो सही चयो आहे, दुरुस्त चयो आहे त वाक़ई असां अदबी हवाले सां या जेकॾहिं तव्हां ॾिसो जेके कालमिस्ट आहिनि असांजे अख़बारनि में लिखनि था, उन्हनि जो बि असां जेको आहे त नालो पढ़ी करे सम्झी वेंदासीं त एजाज़ मंगी साहिबु जीअं आहे, उनजो नालो ई माना काफ़ी आहे। या जेको आहे त ॿिया काफ़ी रहमतुल्लाह मान्योटी हुयो, उन्हनि जो नालो ई जेको आहे त माण्हू जेकॾहिं ॾिसंदो त उहो पढ़ंदो त यार हिन में का न शइ लाभ वारी शइ हूंदी। चवंदो आहियां त जेकॾहिं इहे पंहिंजो नालो न बि लिखनि, ख़ाली तहरीर हुजे, त इन्हनि जी तहरीर मां उहा ख़ुशबू ईंदी आहे त माण्हू सम्झी वेंदो त इहो लिखियो कंहिं आहे। हक़ीक़त आहे इहा। माण्हू जेकॾहिं अमर जलील जो अफ़सानो खणंदासीं त असां सम्झी वेंदासीं त हीअ अमर जलील जो लिखियलु हूंदो, ॿियो कंहिंजो न आहे। सही। अहिड़े हवाले सां जेकॾहिं जेके बि लेखक राइटर लिखनि था, असां वटि त घणा ई हाणे ईअं थी वई आहे जेको आहे त लेखकनि जी ख़बर बि नथी पवे त माना हू लिखणु छा था चाहिनि, कहिड़ी ॻाल्हि करणु चाहिनि था। ईअं ई बसि जेको आहे त अख़बारूं भरियूं पियूं आहिनि, अलाए कहिड़नि मौज़ूअनि ते, उन्हनि खे पंहिंजे मौज़ूअनि जी बि ॼाण न आहे त मां कहिड़े मौज़ूअ सां निभाए सघां थो, नथो निभाए सघां। सही। ॿ चारि पहिरां सुठियूं लिखी करे पोइ हेठि वरी सम्झ में उन्हनि खे ॻाल्हि न ईंदी आहे, वरी थिड़ी वेंदा आहिनि पंहिंजे मौज़ूअ खां। असुलु ॻाल्हि इहा आहे। बाक़ी शाइरी जे किताब जे हवाले सां जेका ॻाल्हि तव्हां कई, मूं बि शाइरी जो किताबु सहेड़ियो आहे। उन ते जल्द इनशाअल्लाह कोशिशि कयां थो त उहो जेको आहे त जल्द खां जल्द हिन ई साल में अची वञे। पर कुझु सही आहिनि, कुझु पंहिंजो कमुकार जेके ज़ाती जेके उन में मसरूफ़ आहियां। बाक़ी किताब मूं सहेड़ियो आहे ऐं जल्द इनशाअल्लाह मार्केट में कोशिशि कंदासीं त अचे। सही। को उस्ताद तव्हां बि कयो शाइरी सिखण जे लाइ, कुझु पढ़ियो, कंहिंखां मुतासिर थियो, इंस्पायर थियो, इन हवाले सां थोरो ॾिसियो त कंहिंखे पढ़ी करे तव्हां इहे तख़लीक़ी सलाहियतूं माणियूं आहिनि? असुलु शाइरी जेको आहे त जेतिरी घणी पढ़िजे त बहितरु आहे। जीअं फ़नकार आहे जेतिरो रियाज़ करे थो, उनजी कला में, उनजी आवाज़ में ओतिरो ई सुठो थिए थो, ओतिरो ई जेको आहे त हू पाइदार उनजो आवाज़ु थिए थो ऐं हू माण्हुनि ताईं जेको आहे त पहुचे थो सुठे नमूने। सही। ऐं असां वटि बि ईअं आहे, रियाज़ जेतिरो माण्हू शाइरी खे पढ़ंदो उहो ओतिरो ई सुठो लिखी सघंदो ऐं पढ़ी सघंदो। बाक़ी शाइरी जे हवाले सां मुंहिंजो उस्तादु जेको आहे उहो सिंध जो नौजवान शाइर ऐं मक़बूल शाइर आहे जाफ़र जानी। अच्छा। उहो ई आहे ऐं उन खां सिखियासीं उरूज़। अच्छा। बाक़ी तख़युल जेको ख़्यालु आहे, जेको पाण इहो मुतालो करे, मुशाहिदो करे जेको बि कुझु लिखूं था, उहा तव्हांजे आॾो आहे ऐं दोस्तनि जे आॾो आहे जेको बि लिखूं था शाइरी जे हवाले सां। सही सही। अच्छा, इहो ॿुधंदो थो अचां, जेको बि शाइर मिले थो चए थो त मां बाबा इल्म उरूज़ जी ॼाण रखां थो। इहो उरूज़ आहे छा? इल्म उरूज़ छा आहे? छा कबो आहे? फुट पटी कढबी आहे का माप तौर थींदी आहे? वज़न पहर इहो आहे छा? थोरो इनखे डिफाइन कयो। इल्म उरूज़ लाइ काफ़ी जेको आहे त शाइरनि लिखियो आहे, अदीबनि उन ते तहक़ीक़ कई आहे। इल्म उरूज़ असुलु जेको आहे त अरबी जेको आहे त शाइरी जेका आहे उन मां आहे। ऐं असां जेको इल्म उरूज़ ते लिखूं था, हाणे हिते असां ॾिसूं त जेकॾहिं इल्म उरूज़ ते जेका शाइरी लिखी वञे थी बहितरु आहे। उहा पाबंदियूं जेके आहिनि फ़न जे हवाले सां दोस्त जे ॻाल्हि कनि था त फ़नी हिन में खोट आहे, हिन में हीअ आहे। पर असुलु मक़सदु इहो आहे त शाइरी जेका तव्हांजो तख़युल आहे, जेको ख़्यालु आहे तव्हांजो, उहो पाइदार हुजे त उहा काफ़ी वॾा शाइर आहिनि जिन जे असां पढ़ियो आहे, उन्हनि खे बि जेको आहे त इन जी ज़रूरत न पई आहे। सही। जेकॾहिं उहे लिखनि था त उहो उरूज़ में ई माना गुनगुनाए लिखनि था, उहो उरूज़ थी वञे थो। अच्छा। पर आहे असुलु जेका फ़िक्र जेको आहे ताक़त उन में आहे। उन में जेको आहे त जेकॾहिं फ़िक्री हवाले सां शाइरी मज़बूत आहे त उहा इल्म उरूज़ जी मोहताज न आहे। सही। मतिलबु इहे जेके झुकारिनि था, ईअं पोइ चऊं त जेके केसरी शाइर आहिनि उहे बि त सलाहियत रखनि था न, उहे त धुनुनि ते ठाहे वञनि था कलाम। इहो बि त हिकिड़ी क़िस्म जो वज़न थियो।
उन्हनि खे बि पाण इन में शुमार कंदासीं त उन्हनि खे ॼाण आहे। गुनगुनाए लिखण उहो रवानी जेका आहे उन्हनि खे मिली वञे थी। बाक़ी केसटी दुनिया जा जेके शाइर आहिनि उहे उन्हनि में जेकॾहिं के सुठा बि आहिनि, ईअं न आहे त केसटी दुनिया वारो पासो सॼो माना ख़राबु आहे। असां वटि ईअं लिखियो वञे थो त केसटी दुनिया वारा जेके बि शाइर आहिनि उहे माना रदी में वञण जहिड़ा आहिनि, पर ईअं न आहे। केसटी दुनिया जा शाइर बि सुठो लिखनि था ऐं उहे बि जेको लिखनि था उहो रवानी उन्हनि जी जेका गुनगुनाए लिखनि था उन में अची वञे थी। सही। पर उन्हनि जे जेको लफ़्ज़नि जी जेका चूंड आहे, जेको ख़्यालु आहे, किन किन आहे शाइरनि वटि, केसटी दुनिया जे शाइरनि वटि। अच्छा, केसटी दुनिया जे शाइरनि खे तव्हां सुठो बि साबित करण जी कोशिशि कयो पिया। इन जो मतिलबु इहो आहे त तव्हां केसटी शाइरनि सां बि शनासाई रखो था, उन्हनि जी ॼाण आहे तव्हांखे। कंहिंखे ॿुधो आहे भला? न न, मूं जेको आहे त ॿुधो कंहिंखे बि जेको आहे त मुंहिंजो कंहिंसां बि केसटी शाइर जेके आहिनि उन्हनि सां मुंहिंजो एतिरो वास्तो न रहियो आहे। मतिलबु ईअं वेंदे वेंदे सफ़र में के ॿुधी वठंदा आहियो कलाम? हा, कलाम इन करे जेको आहे तव्हां ॾिसो जेको आहे त शमन मीराली जेके काफ़ी कलाम ॻाया आहिनि। हाणे मुख़्तियार शाह जेको आहे हीअ हसीन ज़िंदगी ईअं गुज़री वई। हाणे अहिड़ी शाइरी जेको आहे अदबी दुनिया जे काफ़ी किताबनि में तव्हां ॾिसो बि माना घटि मिलंदी। जेको हुन जेको इहो कलाम लिखियो आहे केसटी दुनिया में, उनजो केॾो नालो थी वियो। इन हवाले सां त कुझु वई धकड़े बि माना काफ़ी शयूं सुठा शाइर बदर शाह थियो, सईद सिराज थियो, सामल मीराली थियो, काफ़ी साईं सिराज शाह बि सुठो। साईं सिराज शाह जा ॿई माना केसटी दुनिया में बि आहे त हेॾे अदबी दुनिया में बि उनजो नालो बाक़ाइदा आहे सिराज शाह जो। ऐं सिराज शाह सुठो तख़लीकार आहे हिकिड़ो। सही। तव्हांखे कॾहिं शौक़ु थियो पंहिंजी शाइरी ॻाल्हाइण जे लाइ? फ़नकार तमामु घणा अॼुकल्ह ॿुधा वञनि था, अॼुकल्ह इहो रुझान वधे थो, शाइर राब्तो कनि था फ़नकारनि सां। पाण जिते ॾिसो लिखियलु आहे फेसबुक ते, सोशल मीडिया भरी पई आहे त शाइर राब्तो कनि शाइरी जे लाइ। कंहिंसां भला कॾहिं थियो मूड राब्ते जो त मां बि ॻाल्हायां? न न, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। मां कंहिं बि अॼु ताईं कंहिं फ़नकार सां राब्ते जी कोशिशि न कई आहे त यार फलाणे सां ॻाल्हाइजे। बहरहाल ख़्यालु हुयो त मास्टर मंज़ूर जो आवाज़ु जेको उनजो सुठो हुयो, उन सां मिलिजे, पर हू मरहूम वीचारो जल्द विसाल करे वियो। उनखे मूं सोचियो त उनखे को गज़ल ॻाइण। सही सही। तव्हांजा गज़ल बि ॿुधंदासीं। तव्हांजी शाइरी यकीनन सुठी आहे त पोइ असां उन मां फैज़याब बि थींदासीं। शाइरीअ मां बि कॾहिं कॾहिं के नवां ख़्याल मिली वेंदा आहिनि ॻाल्हाइण जे लाइ बि, ॿुधण जे लाइ बि। हिते वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई वफ़ा, उनखां पोइ जॾहिं मोटंदासीं त वरी पाण कचहरी बि कंदासीं। नाज़रीन, अॼु नई टीह जो हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर वफ़ा गोलो असांजो महिमान आहे। उन सां कचहरी जो सिलसिलो अञा जारी रहंदो। वञो केॾांहुं बि न, असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो कला खेतर। कला खेतर में हिकु भेरो वरी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु नई टीह जो ख़ूबसूरत शाइर वफ़ा गोलो असांजो महिमान आहे। वफ़ा गोले खां वधीक ॼाण वठंदासीं शाइरीअ जे हवाले सां बि, नसुर जे हवाले सां बि, कहाणी जे हवाले सां बि, ऐं असां कुझु न कुझु पिराईंदासीं। चवंदा आहिनि त हर माण्हू मोतीअ दाणो। हिकिड़ो शेर आहे त हर को माण्हू मोतीअ दाणो, हर का दिलि हीरनि जी खाण, ॼाणे ॾिस त सही अणॼाण। सो पाण ॼाणण जी कोशिशि कंदासीं। वफ़ा गोलो असां सां गॾु आहे। तव्हां फरमायो पिए त केसटी शाइरी में ॾाढा सुठा शाइर लिखनि था। तव्हांखे बि इहो हिकिड़ो शौक़ु थियो त आउं बि पंहिंजा कलाम ॻाल्हायां। अवां जी शाइरीअ में घणे भाङे छा वधीक आहे? गज़ल वधीक लिखंदा आहियो, नज़म वधीक लिखंदा आहियो, या वाई चोसटरा? कहिड़ी सिंफ़ ते वधीक तव्हांखे दस्तरस हासिल आहे, उबूर आहे? मूं कोशिशि कई आहे त गज़ल लिखिजे ऐं गज़ल बि काफ़ी लिखिया आहिनि, पर मुंहिंजी पसंदीदा जेका सिंफ़ आहे उहा नज़म आहे। अच्छा। नज़म जे हवाले सां मूं जेके बि नज़म लिखिया आहिनि उन ते काफ़ी अदीबनि शाइरनि मूंखे तमामु घणो दाद ॾिनो आहे। अच्छा। ऐं गज़ल सीनियर बि दाद ॾियनि था? आउं ॿुधंदो ईंदो आहियां त सीनियर ॾिसी करे वरी दाद न ॾींदा आहिनि। बसि असां उन्हनि जे लाइ वाह वाह जा वॾा दफ़्तर खोले छॾींदा आहियूं, पर उहे असांखे दाद न ॾींदा आहिनि। नई टीह ख़ासि तौर ते ईअं बि आहे जेको आहे त सीनियर हिन वक़्तु जेको हाणे आहे जेको दौरु हले थो उन में सीनियर जूनियर जो फ़र्क़ु ख़तमु थी वियो आहे। अच्छा। हा, असां जेकॾहिं ॾिसूं था त सीनियर जेके बि आहिनि उहे ऐं जेके जूनियर आहिनि, जूनियर में वधीक उन्हनि खां वधीक बि सघारो लिखनि था। ईअं न आहे त सीनियर सिर्फ़ु जेको आहे त लिखनि था सुठो,
असां वटि काफ़ी दोस्त आहिनि शाइर जेके जूनियर जेके नौजवान नई टही जा उहे तमामु सुठो लिखनि था। मिसाल तौरु कहिड़ा जिन जा नाला ॻणे सघजनि था सुठी शाइरीअ में? जंहिंमें गौस पीरज़ादो आहे, हफ़ीज़ बाग़ी आहे, हम्म, असद मंगणहार आहे, जाफ़र जानी, ॾिसो इहे माना जेके बि लिखनि था। असां वटि मुंतज़िर गोलो आहे, उहो सुठो लिखे थो। अच्छा, इहे जेके बि दोस्त आहिनि तमामु बहितरीनु लिखनि था ग़ज़ल जे हवाले सां, नज़म जे हवाले सां। पर सीनियरनि में जेका तव्हां ॻाल्हि कई त सीनियर हक़ीक़त इहा आहे त दाद नथा ॾियनि नौजवाननि खे। नौजवाननि जी पुठी ठपनि, जेकॾहिं उन्हनि खे चवनि था उहा तव्हां सुठो लिखो था त उन्हनि में हौसला अफ़ज़ाई ईंदी ऐं अञा बि बहितर लिखंदा। सही। पर नौजवाननि खे दाद न मिलण करे काफ़ी नौजवान शाइरनि जेको आहे त लिखण खां पासीरा थी विया आहिनि। सही। ऐं उहे एतिरो सगारो या सुठो लिखंदा हुआ ऐं हू हाणे जेके अदबी दुनिया में जेके जहिड़ा जटा हलनि था, जेके बि ॻाल्हियूं हलनि थियूं, ऐं इन हवाले सां जेकॾहिं को दाद कंहिं बि शाइर खे नथो मिले नौजवान खे, पोइ उहे मायूस थी जेको आहे त साइड थी वञनि था। सही। जहिड़नि जटनि जे हवाले सां वरी हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ज़हन में आई त अव्हां जो अक्सर जेको आहे सो अदीबनि सां जेको रवैयो आहे या अदीबनि जे लाइ जेको तव्हां लिखंदा आहियो, ख़ासि तौर ते मां ॾिसंदो आहियां त अरॾाई वारो लिखंदा आहियो, तव्हां कंहिंसां कंप्रोमाइज़ करण वारा माण्हू न आहियो। ऐं तव्हां जूं तहरीरूं ॾिसंदो आहियां, कॾहिं जामी चांडे सां अटकिया पिया आहियो, कॾहिं कंहिंसां अटकिया पिया आहियो। इहो छा सिलसिलो आहे भला? ॻाल्हि कहिड़ी आहे? सहमत तव्हां नथा थियो या हू तव्हां सां न थींदा आहिनि? न, जहिड़ो कंहिंसां बि न आहे असांजो। असां ॻाल्हि कयूं था त इहा त जामी चांडियो जेको आहे उन चयो हुयो सखर में त शेख अयाज़ लतीफ़ खां पोइ वॾो शाइर आहे। ऐं असां उन हवाले सां मूं फेसबुक ते लिखियो हुयो, जामी ॾे ख़तु लिखियो हुयो। अच्छा। त जामी साहब खे उन में सम्झाइण जी कोशिशि कई। पोइ उन खां पोइ जामी वॾा कालम लिखिया कावश अख़बार में। ऐं उन में कावश में पोइ मूं उनखे जवाबु ॾियण जी जेको आहे त न सोचियो, छो त जामी हिकिड़ो सुठो दानिश्वर आहे। पर उन जामी खे अहिड़ी ॻाल्हि न करणु घुरिजे जो सुभाणे जेको आहे त अदबी दुनिया में उनजे लाइ कुझु ग़लति सोचियो वञे। अच्छा। इन तव्हां करे उनखे कीअं साबित कयो? जामी चवे थो त लतीफ़ खां पोइ शेख अयाज़ वॾो शाइर आहे। तव्हां ख़त में छा साबित कयो, कीअं साबित कयो त उहो शाइर वॾो आहे न आहे? उन हवाले सां थोरो ॿुधायो। तव्हां कहिड़ा दलील ॾिना? उन ख़त में मूं इहो हवालो ॾिनो त शेख अयाज़ जेकॾहिं वॾो शाइर आहे, वाक़ई असां मञूं था शेख अयाज़ जेको बि लिखियो उहो सुठो लिखियो, पर लतीफ़ जो मट को बि न आहे। लतीफ़ जो मूं उन हवाले सां उन में शेर बि उन में ॾिना हुया लतीफ़ जा, ऐं उन सां लतीफ़ सां कंप्रोमाइज़। पर हिते असां वटि जेके बि अदीब आहिनि, जेके दोस्त कामरेड सॾाइनि था पाण खे, उहे चवनि था त साईं जेको लतीफ़ तनक़ीद खां बालातर न आहे। हक़ीक़त आहे त तनक़ीद खां लतीफ़ बालातर न आहे, पर लतीफ़ खे जेकॾहिं असां पढ़ूं था, पुरझूं था, उन खे ॾिसूं था त उन जहिड़ी शइ हिन वक़्त ताईं जेकॾहिं ॾिसो तव्हां, शेख अयाज़ बि भलो लिखियो, सुठो लिखियो, पर लतीफ़ जेका ॻाल्हि करे थो उहा आम माण्हू ताईं उनखे वणे थी। ऐं शेख अयाज़ जेको आहे त उर्दू काफ़ी शाइरी जेको आहे त उहा पाण तर्जुमो करे छॾी, ऐं पोइ बाद में उन जेको आहे त वज़ाहतूं बि कयूं हुयूं, ऐं उन ते काफ़ी शेख अयाज़ ते माण्हुनि जेको आहे त लिखियो हुयो त शेख अयाज़ असुल में हीअं लिखियो। ऐं जेको आहे त उर्दू शाइरी खे उतां के चवनि पिया त चोरी करे आयो, के चवनि था कीअं। असांखे हाणे हक़ीक़तनि जी वधीक शेर अहिड़ा तव्हां शेख अयाज़ जा पढ़िया आहिनि जेकी वरी उर्दूअ में बि अहिड़े क़िस्म जा हुजनि, ॿिन्ही जो हिकु जहिड़ो सॼो सिलसिलो हुजे, लफ़्ज़ साॻिया हुजनि, ख़्यालु साॻियो हुजे? हा, काफ़ी इहे फेसबुक ते बि दोस्त रखनि था त शेख अयाज़ जेकॾहिं हीअ उर्दू जो शेर पढ़ो ऐं उहो सेम साॻियो ई। असल में छा थो थिए, कॾहिं कॾहिं ईअं बि लिखी था छॾनि न माण्हू जेकी अणॼाण आहिनि, उन्हनि खे ख़बर ई न आहे त शेख अयाज़ जो शेर कहिड़ो आहे, फराज़ जो शेर कहिड़ो आहे। तव्हां ॾिसंदा हूंदव त सोशल मीडिया ते इलाही शेर जेके तव्हां ऐं असां ठाहींदा आहियूं बाबा फराज़ जे नाले सां हली वेंदा आहिनि। ईअं बि थिए थो, ईअं न थी सघे थो त उहो फराज़ जो हुजे ई कोन। ईअं बि थिए थो काफ़ी जेको आहे त असांजो नौजवान हिकिड़ो शाइर आहे, उनजो माना नालो एतिरो मशहूरु न आहे, ज़ुल्फ़ी। उन जो पंजकड़ो हुयो, उहो हसन दर्स जे नाले सां फेसबुक ते सोशल मीडिया ते पियो हले पियो, ऐं वाह वाह थी वई जेको आहे त हसन दर्स जो शेर आहे। जॾहिं उन कंडेम कयो त यार ही मुंहिंजी तख़लीक़ आहे, मुंहिंजो शेर आहे, त पोइ वरी उन ते माण्हुनि जेको आहे त उनखे जेको आहे त किरास करण जी कोशिशि कई त माना वाह वाह न कजे। अच्छा, जामी साहिब चयो त शेख अयाज़ वॾो शाइर आहे, पर हुन ईअं चयो पए न त शाह लतीफ़ खां पोइ शेख अयाज़ वॾो शाइर आहे। हुन चवण जो मक़सदु ईअं ई हुयो? न, उन इहा ॻाल्हि कई त वाई जेका आहे शेख अयाज़ वधीक लिखी आहे शाह खां। पोइ असां उन ते मूं उनजो जेको हवालो ॾिनो उहो बि शाह साईं जी वाई जो ॾिनो हुयो। अच्छा। ऐं शमन मीराली उहा ॻाई बि हुई वाई, हिन वक़्तु मूंखे ज़हन ते नथी अचे। सही। ऐं उन हवाले सां मूं लिखियो, ऐं जामी सुठो दानिश्वर आहे, असां मञूं था उनखे, पर अहिड़ियूं ॻाल्हियूं जॾहिं माण्हू करे थो
त पोइ उन खे जेको पढ़ियल गढ़ियल माण्हू आहिनि उन जा काफ़ी हल्को आहे हिते असां वटि अदबी दुनिया में जेको आहे न, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू आहे लिखे थो ऐं सुठो लिखे थो, उन जी हिकिड़ी लाबी आहे वॾी, उहे पोइ फेसबुक ते बि उन खे वाह वाह कनि था ऐं उन खे वॾी हंधि पहुचाइनि था। मञता उनखे मिले थी। हा, कोशिशि करे उन खे चवनि था त माना अॻिते वधायूं। अच्छा, नौजवाननि खे अॻिते कीअं वधाइजे? पाण जॾहिं ज़िक्र पिया कयोसीं, तव्हां जॾहिं ॿुधायो पिए त मूं लिखण जी शुरूआत 1998 खां कई। हाणे 1998 वारो जेको दौरु हुयो उहो ख़तो किताबत जो हुयो, पाण ख़त बि लिखंदा हुआसीं, रिसालनि ॾे मवाद मोकिले छॾींदा हुआसीं। हाणे इहो सिलसिलो बंदि थी वियो आहे, तक़रीबन रिसाला बि बंदि थी विया आहिनि, ख़त लिखण वारो रुझान बि घटिजी वियो। सो जेको ईंदड़ असांजो नसुल आहे, जेके हाणे नवां उभरंदड़ नौजवान आहिनि जेके लिखण जी सघ बि रखनि था, उन्हनि खे कीअं असां कहिड़ो प्लेटफॉर्म आहे? हिकिड़ो सिंधी अदबी संगत जो हूंदो हुयो जिते गॾिजाणियूं बि थींदियूं, सिंधी अदबी संगत मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उन्हनि जूं शाख़ूं क़ाइमु आहिनि, पर दस्तूरी गॾिजाणियूं नथियूं थियनि। नओं नौजवान किथां सिखे, कीअं विराए? नौजवान हक़ीक़त इहा आहे, तव्हां ॻाल्हि सुठी कई त सिंधी अदबी संगत जेको गॾिजाणियुनि जो रुझान हुयो, सिंधी अदबी संगत में हिन वक़्तु उहो न रहियो आहे। ऐं सिंधी अदबी संगत में जेका बि तनक़ीद थिए थी हिन वक़्तु उहा माना लाभ वारी न आहे। ऐं सिंधी अदबी संगत जेका अॻु हुई उनखे जेकॾहिं ॾिसिजे, ऐं असां उतां सिखियासीं, सही, उन अदबी संगत मां सिखी आयासीं। ऐं हिन वक़्तु वारी सिंधी अदबी संगत ते जेकॾहिं क्लास अदबी क्लास जेके आहिनि उन्हनि में उहा ओड़ी तनक़ीद जेका न रही आहे। पर नौजवाननि खे जेको आहे त असां इनकरेज कयूं ऐं उन्हनि खे, नौजवान जेके बि अचनि था हिन वक़्तु जेको आहे त माना तमामु घटि नौजवान अदबी हवाले सां, अदबी हेॾे जेको बि माहौल आहे अदबी इन में घटि अचनि था। ऐं हू जेको आहे त ईअं विञाइजी वञनि था नौजवान, सुठा सुठा ज़हन जेको आहे त अदबी हवाले सां जेके बि गॾिजाणियूं थियनि थियूं। ठुल में अदबी संगत आहे, सिंधी अदबी संगत जो क़याम ठुल में बि आहे, उनजी शाख आहे, उते थियनि थियूं गॾिजाणियूं। हाणे ताज़ी जेकॾहिं का सूरत हाल तव्हांखे मालूम आहे त थोरो ॿुधायो, त उते आहे इहो अहवालु वंडिजे थो शाइरनि अदीबनि सां, हिक ॿिए जूं तहरीरूं ॾिसी करे पढ़ी करे तनक़ीद थिए थी? हा, ठुल में अदबी संगत जूं सुठियूं गॾिजाणियूं थींदियूं आहिनि। जेकॾहिं ॿियनि हवाले सां चंद माना शहर आहिनि जीअं सखर थियो ऐं शिकारपुर, ख़ैरपुर, ठुल, इन्हनि में जेको आहे त अदबी गॾिजाणियूं बाक़ाइदा थियनि थियूं। ऐं ठुल में असां हर हफ़्ते गॾिजाणी थींदी आहे ऐं उन में नौजवान जेको आहे त शाइरी पेश कंदा आहिनि ऐं कुझु नौजवान अचनि था, उन्हनि खे हौसला अफ़ज़ाई बि मिले थी ऐं हू उन्हनि खे जेको आहे त हौसलो ॾियूं था त बाबा सुठो लिखण जी कोशिशि कयो, पर बहितरु आहे पहिरियों त मुतालो करियो। मुतालो जेतिरो हूंदो उनजी जेको आहे तख़लीक़ी सघ ओतिरी मज़बूत थींदी। सही, मतिलबु चवण जो इहो ई आहे त जंहिं बि शइ में तव्हां पाण खे मञराइणु चाहियो था त उन शइ में तव्हां महिनत कयो। जेकॾहिं अदबी मैदान में मञराइणु चाहियो था त पोइ मुतालो लाज़मी आहे। वफ़ा, ॾाढो ज़बरदस्त पाण मौज़ूअ खे खणी हली रहिया आहियूं, पर हिते वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई, इन ॻाल्हि खे हितां ई कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, असां सां गॾु रहिजो, वञिजो केॾांहुं बि न। अॼु नौजवान शाइर नईं टहीअ जो वफ़ा गोलो असांजो महिमान आहे। मिलूं था नंढड़ी साईअ खां पोइ, ॾिसंदा रहिजो कला खेतर। अदब दोस्तनि जे प्रोग्राम कला खेतर में नंढड़ी साईअ खां पोइ वरी अव्हांखे भली कार चऊं था। असां कोशिशि कंदा आहियूं त न सिर्फ़ु हिन प्रोग्राम में तमामु घणा सीनियर अदीब शाइर अचनि, पर नईं टहीअ जा नौजवान बि तमामु घणो सुठो लिखंदा आहिनि, त पोइ उन्हनि खे बि मौक़ो ॾिजे हिन प्रोग्राम में ऐं उन्हनि खां बि पुछिजे, उन्हनि खां बि हाल अहिवाल कटिजे, उन्हनि खां बि कुझु पिराइजे। ज़रूरी नाहे त सभु कुझु सीनियरनि वटि आहे। कॾहिं कॾहिं नईं टहीअ जा नौजवान शाइर, नौजवान लेखक बि अहिड़ो कुझु ॻाल्हाए वेंदा आहिनि, अहिड़ो कुझु ॿुधाए वेंदा आहिनि जो असां सोचण ते मजबूर थी वेंदा आहियूं त इहे तख़लीक़ूं, इहे सलाहियतूं जेकॾहिं रहियूं त सिंधी अदब यकीनन सुठे पासे, सुठे रुख ॾांहुं वञी रहियो आहे। हिन वक़्तु वफ़ा गोलो असां सां गॾु आहे, सुठो शाइर आहे, त पोइ विच में शाइरीअ जो बि मज़ो वठिजे। कुझु ॿुधाईंदो असांखे पंहिंजे ॾात ऐं ॾांहुं वेठां जेको तव्हां लिखियो आहे? हा, काफ़ी लिखियो आहे, पर ग़ज़ल आहे उहो तव्हांजे आॾो पेश कयां थो। इरशाद तव्हांजे साम्हूं आहियां। इरशाद आहे जी। ग़ज़लात दीद हिकिड़ी बखी दिलि सां, मुंहुं बि चुमी रखी दिलि सां। वाह। दीद हिकिड़ी बखी दिलि सां, मुंहुं बि चुमी रखी दिलि सां, नेण जरकी पवन पंहिंजा,
चाहे अहिड़ो सखी दिलि सां। वाह, नेण जरकी पवन पंहिंजा, चाहे अहिड़ो सखी दिलि सां। वाह, ज़ाइको जन्नत जहिड़ो हो, हम्म, ज़ाइको जन्नत जहिड़ो हो, कणक जिस्मनि चखी दिलि सां। वाह वाह वाह, दर्द जी आग अहिड़ी हुई, दर्द जी आग अहिड़ी हुई, रूह साड़े बखी दिलि सां। रूह साड़े बखी दिलि सां। वाह वाह, थी पुराणी वई दिलि जो, हा, थी पुराणी वई वई दिलि दिलि जो, जो, पोइ नफ़रत खिखी दिलि सां। हा हा, दीद हिकिड़ी बखी दिलि सां, मुंहुं बि चुमी रखी दिलि सां। वाह वाह वाह, कुझु ॿियो बि ॿुधायो जेकॾहिं लिखियो आहे तव्हां त। ॾाढो सुहिणो गज़ल तव्हां पेश कयो ऐं इन में वरी लफ़्ज़नि जी नवाण त पंहिंजी जॻह ते हुई, पर जेको काफ़ियो तव्हां रखियो, सखी ऐं कखी ऐं रखी, ॾाढो सुठो काफ़ियो हुयो। अक्सर असां वटि काफ़ियुनि जी तमामु घणी खोट हूंदी आहे। प्यार, दिलदार ऐं दीदार जा काफ़िया इहे तमामु घणा हलंदा आहिनि। नओं काफ़ियो ॻोल्हण जी कोशिशि घटि कंदा आहिनि असांजा नौजवान शाइर। ॾाढी सुठी पेशकश आहे तव्हांजी वरी ख़ासि तौर ते इन काफ़ीअ जे हवाले सां। जी, कुझु ॿियो ॿुधाईंदो? ॿियो नज़म आहे, जी, निराली का परी आहे, उहा जा छोकिरी आहे, रहे थी जाम शोरे में, हुगाउनि जे हिंदोरे में, वाह, संदसि नेण सीता जी पवित्र मूर्तीअ वांगे, हा, चपनि ते प्यास थी तांगे त हर हर नेण पिया चुमजनि, वाह, नवां के वास पिया वठजनि, जॾहिं हूअ ज़ुल्फ़ थी छोड़े तॾहिं ख़ुशबू थी शर्माए, वाह, वञे थी रुख बदिलाए, नशीला नेण जानिब जा चुमे थी रोज़ चांड्रो की, वाह, जॾहिं साम्हूं अचे थी हूअ त दिलि तेज़ीअ सां धड़के थी, वाह, वरी ही ख़्यालु जाॻे थो असीं रोलाक रस्तनि जा, असीं रोलाक रस्तनि जा, असांजो यार केरु आहे, असांजो यार छा आहे, मारिया वेंदासीं गोलीअ सां, टंगिया वेंदासीं सूलीअ ते, असांजो इश्क़ सरतीअ सां अञा ताईं हले थो पियो, इहो एज़ाज़ माणियूं था, वरी दिलि ॻाड़े झंडे ॾे ॾिसी यार मुरके थी, इहे सारियूं हसीनाऊं छॾियां मां देस तां घोरे, ॾियां ही मास भी कोरे, असांजो सिंध सरमायो अचो सभु सीने सां लायो। ॾाढो सुहिणो ख़्यालु तव्हां पेश कयो। अच्छा, इहो ॿुधायो त नसरी नज़्म जी जेका रवानी आहे उन जे लाइ बि इल्म उरूज़ सिखिजे या उहो ईअं ई रवानी अची थी वञे लहजे में? न न, नसरी नज़म जो त नसरी नज़म उरूज़ में लिखिबो ई न आहे। जॾहिं नसरी ऐं नज़म, नसर खे ऐं नज़म खे गॾु करे रखिणो आहे त नसर में त पोइ असांखे इल्म उरूज़ जी ज़रूरत न पवंदी आहे। उन जे लाइ लहजे जी रवानी हुजे, दण 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 दण, तव्हां जेको लहजो रखियो पए उन में बि लॻो पए त ॼण वॾी हिकिड़ी ज़बरदस्त रवानी आहे। हा, रवानी ही त आज़ादु नज़म हो, ऐं आज़ादु नज़म, नसरी नज़म ऐं पाबंद नज़म में फ़र्क़ु आहे। पाबंद जेको नज़म आहे आज़ादु, उन में इल्म उरूज़ जी ज़रूरत पए थी। बाक़ी हा, बाक़ी जेकॾहिं नसरी नज़म आहे जेको, उन खे त जेको आहे त उन में ईअं ख़्यालु हिकिड़ो आहे, जेकॾहिं मज़बूत ख़्यालु हुजे ऐं सुठो ख़्यालु हुजे, उहो नसर में ईअं। हिते कॾहिं कॾहिं इन नसरी नज़म में बि कुझु सिटुनि में अची करे काफ़िया मिली पवंदा आहिनि, त पोइ इहो नज़म कीअं थियो, नसरी नज़म कीअं थियो? इहो नसर में त काफ़िया न मिलणु घुरिजनि न, पोइ त किथे किथे ॿिनि ॿिनि सिटुनि में तव्हां शाइर मिलाईंदा वेंदा आहियो काफ़िया। न न, नसरी नज़म में काफ़ीअ जी बि ज़रूरत न पवंदी आहे। उन में ख़्यालु जेको आहे असुलु उहो आहे त हिकिड़े माना नंढड़ी शइ में वॾी, जीअं गिलास आहे, गिलास में तव्हां जेको आहे त समुंड मापियो, अहिड़ो माना वॾो ख़्यालु हुजे जेको, उहो माना नंढड़नि लफ़्ज़नि में करे वञे माण्हू। सही। उनखे नसरी शाइरी खां अलावा कालम बि लिखिया अथव, कुझु ॿियो कमु कयो अथव? हा, कालम काफ़ी लिखियासीं अख़बारुनि में, मुख़्तलिफ़ अख़बारूं जेके बि आहिनि, सिंध जी कोशिश वग़ैरह, जेके बि आहिनि उन्हनि में कालम लिखियासीं। लोकल अख़बारूं उतां निकिरंदियूं उते बि लिखियोसीं। सही। सियासी हवाले सां, अदबी हवाले सां काफ़ी। अच्छा, हाणे सियासी हवाले सां, अदबी हवाले सां जहिड़ा बि तव्हां कया आहिनि, प्यार जो सबक़ु ॾींदा आहिनि शाइर, त पर तव्हां अलाए जे छो जहिड़ा कयो त सिंधी अदबी संगत जूं चूंडूं थियण वारियूं आहिनि हिन आचर ते थींदियूं। सो सिंधी अदबी संगत जो छा था हाल अहिवाल ॿुधायो, कहिड़ी सूरत हाल आहे, कहिड़े पासे वञे पई? मुश्ताक पुल त हिन दफ़े नओं थियो आहे, ज़ुल्फ़कार सियाल, ऐं हिन वक़्तु अहमद सोलंकीअ में हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो मुक़ाबिलो थियण वारो आहे। सिंध दोस्त पैनल जा तमामु घणा उमेदवार बिना मुक़ाबले कामयाब बि थी विया आहिनि। कीअं था ॾिसो सिंधी अदबी संगत जो माज़ी ऐं मुस्तक़बिल? असुलु सिंधी अदबी संगत में जेको सिंध दोस्त पैनल तव्हां चओ था, उन जा बिना मुक़ाबले घटि हिन वक़्तु थिया आहिनि। ऐं सिंध धरती, जेको धरती दोस्त पैनल आहे अमन सोलंकी जो, उन जा काफ़ी ज़िले राब्ता सेक्रेटरी जेको आहे त कामयाबु थिया आहिनि।
ऐं हक़ीक़त इहा आहे ॾिसजे त जेतिरा साल अदबी संगत डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल या मुश्ताक फुल वारनि वटि रही आहे हा उन में जेको उन्हनि जेको अॻे ताज जोए वारनि जेको उन जो हाल कयो हुयो अदबी संगत जो हिन वक़्तु उहो हाल वञी पहुचियो आहे। अच्छा ताज इन जो करे कहिड़ो हाल कयो हुयो थोरो उन हाल खे माज़ीअ खे थोरो इन वक़्तु बयानु कयो त उन छा अहिड़ो कयो जो असां चऊं था त उन जहिड़ी वञी तंज़ीम पहुती आहे? ताज जोए वारनि अॻे जेके बोगस शाखूं हुयूं काफ़ी जेको आहे त उन्हनि ठाहियूं ऐं उन खां अलावा हिकिड़ा जेके तक़रीबकार गैर तख़लीक़ी माण्हू जेके हुया उहे उन्हनि ते शाखुनि ते क़ाबिज़ हुया। अच्छा ऐं जेके तख़लीक़कार माण्हू हुया उहे जेको आहे त उन्हनि खे माना अॻिते आंदो ई न वञे पियो। अच्छा ऐं हिन वक़्तु बि ईअं ई आहे। सही अवां ॾिसो जेके बि अदबी क्लास जिते जिते सिंधी अदबी संघ जूं शाखूं आहिनि उते को न को माना माण्हू उन्हनि जो जेको गैर तख़लीक़ी माण्हू आहे उहो वेठो आहे। सही ऐं अदबी जेके बि तख़लीक़ार दोस्त आहिनि उन्हनि खे माना अॻिते नथो आंदो वञे छो त उन जा जेकॾहिं अदबी जेको शाइर हूंदो या कालमिस्ट हूंदो जेके बि जेको तख़लीक़ार माण्हू आहे उहो कंहिंजो येसमैन थियणु न चाहींदो। सही उनखे पंहिंजो ॾांहुं अचे थो उनखे पंहिंजी ॾात आहे त उहो ज़ाहिर आहे त पंहिंजो लिखणु पढ़णु जेको ॼाणींदो आहे त उहो मोहताज घटि थींदो आहे। जंहिंखे लिखणु पढ़णु न ईंदो आहे त वरी पोइ उहो पढ़ियल लिखियल माण्हू जो मोहताज थी वेंदो आहे। हक़ीक़त इहा आहे त उहे माण्हू जेके गैर तख़लीक़ी माण्हू आहिनि उहे इन थी अदबी संगत में उहे कोशिशि कंदा आहिनि त असां अदबी दुनिया में माना ज़िंदा हुजूं कंहिं न कंहिं उहिदे ते हुजूं सेक्रेटरी हुजूं या काउंसलर हुजूं या जेको आहे त मर्कज़ में हुजूं किथे न किथे पाण खे माना अदबी दुनिया में ज़िंदा करण जी कोशिशि कंदा आहिनि। सही सही इन करे इन हवाले सां जेकॾहिं ताज जोए वारनि बि ईअं कयो हुयो ऐं उन्हनि जो हाल तव्हां ॾिसो ऐं हिन वक़्तु हिन वक़्तु दफ़े हथु खणी वियो आहे पहिरियां चूंड में शामिलु हुयो हथु खणी वियो आहे। हिन वक़्तु जेका ताज़ी सूरत आहे डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल ऐं अहमद सोलंकी विच में मुक़ाबिलो आहे। मुश्ताक फुल बि तमामु घणो कमु कयो पर संगत जेका बि मिलंदी आहे उहा चवंदी आहे त मुश्ताक फुल पंहिंजे दौर में कुझु बि न कयो। किथे ईअं त न आहे जो वयल वक़्तु वरी सारींदा आहियूं पाण त हू दौरु भलो हुयो हींअर उहो न पियो थिए ईअं न थिए त सुभाणे मुश्ताक फुल जी पाण वरी नेकी कयूं। न ईअं आहे त मुश्ताक फुल जॾहिं पहिरियों आयो डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल हो या यूसुफ सिंधी हो यूसुफ सिंधी हिननि जी धुर जो माण्हू हो। अच्छा यूसुफ सिंधी वधि में वधि पब्लिकेशन जो कमु कयो ऐं हुन अदबी संगत में बाक़ाइदा सरगर्मियूं ॾेखारियूं। यूसुफ सिंधी जहिड़ो कमु हिन वक़्तु ताईं ताज जोयो हुजे या ज़ुल्फ़कार सियाल वारा हुजनि संगत या डॉक्टर मुश्ताक हुजे उन्हनि यूसुफ सिंधी जहिड़ो कमु कंहिं बि न कयो आहे। सही ऐं हिन वक़्तु यूसुफ सिंधी जेको उन्हनि जो दोस्त उन्हनि जी जेको आहे त सेक्रेटरी जनरल बि उन्हनि जे पासे जो थियो हुयो अदबी हिन हवाले सां सिंधी अदबी संगत जो उहो हिन वक़्तु अमन सोलंकी सां बीठो आहे। सही अमन सोलंकी खे हक़ीक़त में जेकॾहिं डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल जेकॾहिं अदबी माण्हू आहे ऐं जेके उन्हनि खे जंहिं बीहारियो आहे उन्हनि सां दोस्तनि सां मुशावरत करे हक़ीक़त में असांजी दिलि चवे थी त अमन सोलंकी जे अॻियां उनखे न बीहणु घुरिजे ऐं हथु खणी वञे। त अमन सोलंकी हिकु जेको आहे त नौजवान आहे ऐं हुन सुठो लिखियो आहे सुठो तख़लीक़ी माण्हू आहे सुठो ज़हन आहे हुन जे लाइ जेको आहे त उनखे बिना मुक़ाबले कराइजे त इहा सिंधी अदबी संगत लाइ ऐं सिंध लाइ हिकु सुठी शोभा आहे। अच्छा पर सिंधी अदबी संगत जे कुझु माण्हुनि जा वरी इन हवाले सां ख़दशा बि आहिनि उहे इहो सोचनि पिया त अहमद सोलंकी जेकॾहिं खटे अचे थो अहमद सोलंकी जेकॾहिं सिंधी अदबी संगत जी वाघ संभाले थो त सिंधी अदबी संगत किथे हिकिड़ी पार्टीअ में ज़म न थी वञे छो त हुनजो सियासी बैकग्राउंड बि हिकिड़ो आहे। किथे ईअं न थिए त सिंधी अदबी संगत सिर्फ़ु नाले जी रहिजी वञे कमकार हुनजो को बि न हुजे। न पार्टियुनि में त हर कोई कमु करे थो ईअं न आहे। जेकॾहिं डॉक्टर मुश्ताक आहे त उहो बि हिकिड़ी सियासी पार्टी में कमु करे पियो अमन सोलंकी आहे त अमन सोलंकी सिधो सं त पार्टी में न आहे। हिन वक़्तु असांखे बि काफ़ी दोस्तनि चयो त जेको आहे त हीअ पार्टी में सियासी पार्टी सां वास्तो आहे हुनजो। अच्छा जेकॾहिं सिंधी अदबी संगत जी इलेक्शन थिए थी सिंधी अदबी संगत आहे अदब ऐं सियासत लाज़िम मलज़ूम आहिनि। जेकॾहिं अदब खे सियासत में न आणींदासीं त पोइ सियासत कहिड़े जेको आहे त अॻिते कीअं उहा असांखे अदीब ई आहिनि जेको आहे त उहा सियासत में सुठे नमूने सुठा ज़हन जेके आहिनि सियासत न कंदा त पोइ सिंध जो छा थींदो। इन करे असांखे जेको आहे त सिंधी अदबी संगत में जेके दोस्त चवनि था अमन सोलंकी हिकिड़ी जेको आहे त सियासी पार्टी में अदबी संगत खे वठी वेंदो इहो ग़लति सोच आहे इहा। जेकॾहिं मां न वञणु चाहींदुमि त अमन सोलंकी त ज़ोरी कंहिंखे त न वठी वेंदो त मां अचो हिन में तव्हांखे शामिलु करायां। सही ॾाढी सुहिणी कचहरी पंहिंजी थिए पई पर हाणे वक़्तु चवंदा आहिनि त इंतज़ारु न कंदो आहे सो वक़्तु थी वियो पाण खां मोकिलाणीअ जो
तव्हां खां मोकिलाणीअ जो वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं ॾाढियूं कम वारियूं ॻाल्हियूं तव्हां कयूं इनशाला अॻिले भेरे कंहिं ॿिए भेरे तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी रहियल ॻाल्हियूं तमामु घणियूं रहिजी वियूं जेकी उहे वरी कंदासीं हिकु भेरो वरी तव्हांजो आउं शुक्रगुज़ार आहियां नाज़रीन अॼु 9 जो नौजवान शाइर वफ़ा गोलो असांजो महिमान हुयो उन जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं यकीनन अव्हांखे वणियूं हूंदियूं ईंदड़ प्रोग्राम में वरी कला जे कंहिं कोह नूर सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं तेसीं ताईं तव्हांजो मेज़बान इरशाद जागीरानी अव्हां खां मोकिलाए थो अला वाही